रुकंदासीं दौदापुर जे ॻोठ सोबत में संगावती तकरार था हथियारबंदनि जी फायरिंग में सोनो उमराणी मारिजी वियो आहे। अहम ख़बर बाबत तव्हांखे अपडेट कंदासीं। दौदापुर ॻोठ सोहबत लिलवाणीअ मां संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे, जंहिंमें सोनो उमराणी मारिजी वियो आहे। इन हवाले से राब्तो किया है दौदापुर में आवाज़ टीवी के रिपोर्टर बशीर अहमद कटोहर सा। जी बशीर अहमद, छा मामलो है? जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था दौदापुर जो हीरापुर थाणे जे काचर पुल भरिसां ॻोठ सोबत लेड़वाणी संगावती तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी 35 सालनि जे नौजवान सोनो उमराणी खे क़तल करे छॾी। हथियारबंदनि क़तल करण बाबति वाक़े जे हंध खां फरार थी वियो आहे। हीरापुर थाणे जे ॻोठ सोबत लेड़वाणी में हथियारबंदनि संगावती तकरार तां 35 वरनि जे नौजवान सोनो उमराणी खे क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े जे हंध पहुची लाश खे पंहिंजे तहवील में वठी पोस्टमार्टम कराइण लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। राब्तो करण ते एसएचओ मजीद सगायो ॿुधायो त धीरनि जो संगावती तकरार हलंदड़ हुयो, जंहिंसां पिणु अॼु नौजवान ॻोठ आयो। लेड़वाणी बिरादरी जे हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़तल करे छॾियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।